जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त करमपुर भरिसां जमाल थाणे जी अध ॻोठ सईद अहमद बिजाणी मां नामालूम हथियार बंद मच्छी जे फार्म ते चौकी ॾींदड़ चौकीदार दोस्त मोहम्मद चाचड़ खे अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि, जंहिं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जॾहिं त ज़िले कशमोर कंदकोट में जारी अगवा जी वारदातुनि सबबि अवाम जो साहु मुठ बणियल आहे। अॻु बि ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ु रखंदड़ 5 ॼणा धाड़ेलनि जे क़ैद में आहिनि। अॼोकी वारदात सबबि मुग़विन जो अंगु छह थी वियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाणे जी अध ॻोठ सईद अहमद बिजाणी मां नामालूम हथियार बंद मच्छी जे फार्म ते चौकी ॾींदड़ चौकीदार दोस्त मोहम्मद चाचड़ खे अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु बाख़बर रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।